इते मूंखे ॿुधाई त मेहर शहर ऐं बहराड़ियुनि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। बदअमनी सबब मेहर जा शहरी वापारी ऐं ॻोठाणा गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। पुलिस अमन कराइण में मुकम्मल तौर ते नाकाम थी चुकी आहे। पुलिस जुआ ऐं मुनशियात जे अॾनि तां मंथली वठण में मसरूफ़ आहे। गुज़िरियल राति मोहम्मद अली कंबराणी जे घर मां लखे रुपयनि जो धाड़ो हंयो वियो। एसएसपी दादू ऐं मेहर पुलिस बेफ़िक्र बणियल आहिनि। एहतजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे। मेहर शहर ऐं बहराड़ी में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। बदअमनी सबब मेहर जा शहरी वापारी ऐं ॻोठाणा गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। पुलिस अमन कराइण में मुकम्मल तौर ते नाकाम थी चुकी आहे। पुलिस जुआ ऐं मुनशियात जे अॾनि तां मंथली वठण में मसरूफ़ आहे। गुज़िरियल राति मोहम्मद अली कंबराणी जे घर मां लखे रुपयनि जो धाड़ो लॻो आहे। एसएसपी दादू ऐं मेहर पुलिस बेफ़िक्र बणियल आहे। एहतजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़हीर अब्बास। जी ज़हीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मेयर जे आजम शाह कॉलोनी गुलशन गफ़ार कॉलोनी में दुकानदार ऐं वापारी मोहम्मद अली कंबराणी के घर मां हिकु ॾींहुं अॻु लॻल लखें रुपयनि जे दाड़े जे जवाबदार गिरफ़्तार न थियण वधंदड़ बदअमनी फुरुन दाड़नि चोरियुनि ख़िलाफ़ शहरनि वापारियुनि म्यूनिसिपल कमेटी के काउंसलर कारखानेदार यूनियन सदर नियाज़ बुरड़ो, इस्माइल बरोई, मोहम्मद अली कंबराणी, महबूब खोसो, अयूब खोसो की अगवानी में मेड़ में दुआ चौक का ऐवान साफ़ ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि तां गश्त करे वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं ऐवान साफ़ अॻियां धरणो हयो। एहतजाज में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि भी शरीक थिया। अॻवाननि खिताब में एसएसपी दादू ऐं एसएचओ के बदअमनी जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। उन्हनि चयो त बदअमनी ख़त्म न थी त इंडस हाईवे ते धरणो हणिबो ऐं ही रोज़ जे बुनियादनि ते मुज़ाहिरा थींदा। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी ज़हीर अपडेट करण लाइ।